शमन 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 मूंखे छॾे किॾां पियो वञे। तुंहिंजो घोटु छॾियो थो वञा। चाचा जो सहारो हुयो उहो बि सिर तां लही वियो। बाक़ी हाणे कंहिंजे लाइ मरां। मूंखे कंहिंजे सहारे थो छॾियो वञे। तूं त ॾाढो पथर दिलि इंसान आहीं। तुंहिंजो प्यार दिल में खई थो वञा। जेतिरे ताईं संभाले सघियुसि संभालींदुसि। शमन खुदा जे वास्ते शमन तू शहर न वञ। शमन तू शहर न वञ। तू त सॼी ज़िंदगी न ॻोठ में गुज़ारियो वे शमन। शहर वारा माण्हू तू कूड़ समझी सघंदे शमन। खुदा जे वास्ते शमन खुदा जे वास्ते तू रुली वेंदे। शहर वारा माण्हू ॾाढा बेवफा अथई। कम निकिरंदे ई तोखे उछले छॾींदा शमन। बस मूमल तूं दुआ कर। तुंहिंजी दुआनि सां हिकु न हिकु ॾींहुं वॾो माण्हू थींदुसि ऐं ख़ुशि थी मूंखे इजाज़त ॾे। शमन मूंखे छॾे न वञ। शमन मूंखे छॾे न वञ। शमन कंहिंजे सहारे जीअंदसि। शमन मूंखे न छॾे वञ। शमन मूंखे छॾे न वञ। शमन मूंखे न छॾे। शमन मूंखे छॾे न वञ। शमन
All the consignments are complete. With regards of account. Thank you. Thank you very much. जी शाह साहब, शाह साहब ये करो तो रात जो तहा जिमखाना में मुसम्मिल जी मुझे याद है बिल्कुल वापस जी थैंक यू वेरी मच जी अकबर साहब मां तो बिल्कुल विसारे चुकोस सुठो कयो तव्हां सेल में मूंखे फोन कयो वेरी गुड मां बिल्कुल पहुची वेंदुसि जी थैंक यू वेरी मच मिस्टर मुख्तार जी सर। काटन जे सौदे जो छा थियो सर वो सौदो थी वियो। मुख्तार आसिफ खान खे अमेरिका फोन करे छॾियो सर आसिफ खान पाण बिज़ी हुयो, संदसि पुटु काशिफ अॼु शाम 5 बजे एयरपोर्ट ते पहुचे पियो। वेरी गुड तंहिंजो मतिलबु आहे त काशिफ हिते पहुचे पियो जी सर। मुख्तार जी सर। तूं ईअं कजांइ त शाम जो एयरपोर्ट खां काशिफ खे रिसीव कजांइ ठीक सर। ऐं हा ॿी ॻाल्हि त अॼु खाना बि खाईंदासीं ठीक सर। ठीकु ठीक सर। फाइल जी हाँ ऑफिस जो कम कीअं पियो हले बिल्कुल सही पियो सर। का शिकायत न ॻाल्हि न सर। जी राजू साहब खां मैनेजर वटि हिते बीठो हुओ हीअं तव्हां ॾे फाइल खणी अचे पियो Hello Anna, how are you? I'm fine. कमाल आहे मूड ऑफ आहे छो मुंहिंजे अचण ते ख़ुशी कान्हे थी छा मुंहिंजी तबियत ठीक कोन्हे छो घोट जो पाणी सुठो न हो छा ख़ैर मूंखे तमामु घणी बुख लॻी आहे अंकल लंच जो प्रोग्राम रखियो आहे
ऐं अॼु असीं लंच कंहिं वॾे होटल ते कंदासीं। मां नथी हली सघां। मुंहिंजे लाइ न, पर अंकल जे लाइ हल। मूं ते कंहिंजो बि हुकुम नथो हली सघे। हिना, काशिफ, what happened? देर पई थिए। बाबा बुख न लगी अथव छा? बाबा साईं मुंहिंजी तबियत ठीकु न आहे, मां नथी हली सघां। कम ऑन, लंच ते हलणो आहे। अचो अचो। ओके। यार शमन, तुंहिंजी कहानी ॾाढी दुख भरी निकिती। यार भला हाणे तुंहिंजे लाइ छा करणु घुरिजे? साईं, इहो तव्हांजो अहसान मां कॾहिं कोन विसारे सघंदुसि। यार अहिड़ी का ॻाल्हि कान्हे, असीं पाण गुरबत मां मथे चढ़िया आहियूं। मूंखे तुंहिंजी गुरबत जो पूरो अहसासु आहे। यार तूं फिक्र न कर, मूंखां जेको थींदो सो मां तुंहिंजे लाइ कंदुसि। हिन ऑफिस खे पंहिंजी ऑफिस सम्झी। पर जन लाइ मुआसूं से कुल्हे कांधी कोन थिया। यार तूं फिक्र छो थो करीं? ज़िंदगी में इहे लाहा चाढ़ा ईंदा रहंदा आहिनि। जॾहिं तुंहिंजे क़िस्मत जा दरवाज़ा खुलंदा त इहे सभु माण्हू तुंहिंजे पोयां हूंदा, सम्झी? साईं, तव्हां परेशान न थियो। जेको मुंहिंजी क़िस्मत में लिखियलु हूंदो सो ई थींदो। शहर वारा माण्हू त पैसे जे पोयां डोड़नि था, केरु थो ग़रीबनि जे लाइ पुछे? यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, सुभाणे मैरिट होटल में हिकिड़ो असांजो शानदार फंक्शन आहे। मां चाहियां थो त उन फंक्शन में तुंहिंजो हिकिड़ो आइटम रखियो वञे। कीअं? यार पोइ खटनि तुंहिंजा भाग। खुदा जाने हिय दिल उदास छो आहे, मुंहिंजे अखियुनि खे एॾी त प्यास छो आहे। महफिल में परी चेहरो बेनकाब अची वियो आ। महफिल में परी चेहरो बेनकाब अची वियो आ। सच सूंह जी दुनिया में है, सच सूंह जी दुनिया में इनकलाब अची वियो आ। महफिल में परी चेहरो बेनकाब अची वियो आ। महफिल में परी चेहरो बेनकाब अची वियो आ। सच सूंह जी दुनिया में है, सच सूंह जी दुनिया में इनकलाब अची वियो आ। महफिल में परी चेहरो बेनकाब अची वियो आ। महफिल में परी चेहरो बेनकाब अची वियो आ। वह बार सुनहरी
महफिल में परी चेहरो बेनकाब अची वियो आहे 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 करे छॾे मींहं जे नगर जो ॼण को है मींहं जे नगर जो ॼण को नवाब वठी वियो आहे महफिल में परी चेहरो बेनकाब अची वियो आहे महफिल में परी चेहरो बेनकाब अची वियो आहे सच सूंह जी दुनिया सूंह की दुनिया में इनकलाब अची वियो आहे महफिल में परी चेहरो बेनकाब अची वियो आहे महफिल में परी चेहरो बेनकाब अची वियो आहे तव्हां मूंखे घुरायो हा काशिफ़ वो तोखे यादि पई करे वे पुट हा काशिफ़ काशिफ़ ॻाल्हि ही आहे त मां तुंहिंजे पीउ सां तुंहिंजी ऐं हिना जी शादी जो वाइदो करे वेठो आहियां ऐं मां सम्झां थो त तव्हां ॿई हिक ॿिए काशिफ़ ज़िंदगीअ जो को भरोसो आहे ऐं मां चाहियां थो त इहा शादी मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी वञां अंकल जीअं तव्हांजी मर्ज़ी तव्हां बाबा खे अॼु ई अमेरिका में फ़ोन करे ॿुधायो ऐं मां हिते शादी जी तयारी करे वठां थो हा पुट मां अॼु ई तुंहिंजे पापा सां ॻाल्हायां पोइ अंकल मां हलंदो हा तूं वञी सघे थैंक यू अंकल
हैप्पी न्यू ईयर। कमाल आहे, अहिड़े ख़ुशी वारी रात ताईं तूं रोई रही आहीं। मां त तो लाइ ख़ुशख़बरी खणी आयो हुअसि। मूंखे अकेलो रहण ॾे प्लीज़, लीव मी अलोन। अकेलो रहण ॾे? छा मां तोखे अकेलो करे पाण अकेलो रही सघां थो? चवां पई न मूंखे अकेलो छॾे ॾे, बसि हलियो वञ हितां। तूं जेको कुझु चईं पई न, उहो मां सभु कुझु सम्झां थो। छा तूं मूंखे महसूस सम्झियो आहे? हाणे मूं में बर्दाश्त करण जी ताक़त न आहे रही। आई से गेट आउट। मां तोसां प्यार कयां थो, को ॿुकठाणो लालची बणिजी तुंहिंजी दौलत खे हड़प करणु नथो चाहियां। तूं जेका करणु चाहींदी हो तोखे हरगिज़ करणु न ॾींदुसि, सम्झी? मां तुंहिंजी ही थप्पड़ त बर्दाश्त करे सघां थो, पर जेका तुंहिंजे प्यार मुंहिंजा नफ़रत में उधार थी आहे न, वो कॾहिं बि बर्दाश्त न कंदुसि, कॾहिं बि न। तूं मुंहिंजी आहीं ऐं मुंहिंजी रहंदे, तूं मुंहिंजी रहंदी।